अस्सलाम वालेकुम। मैं मस्जिद मिटवर वाला ॿारहां इमाम चो ॾामे सूम पान नंबर 3। हज़रत अली अलैहिस्सलाम इहो ॿुधी त मुंहिंजे ज़रिए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान जी हिफ़ाज़त थींदी ऐं मूंखे संदन फिदियो करार ॾिनो वियो आहे, ख़ुशी थींदी। रब पाक जो शुक्र अदा कयो। अहिड़ी तरह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे राति जे वक़्तु मके मुअज़्ज़मा मां मदीने मुनव्वरा ॾांहुं रवाना थी विया ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम संदसि बिस्तरे ते तीरनि तलवारनि नेज़नि जे साए में सुख जी निंड सुम्ही पियो। संदन उन अमल खे रब पाक एतिरो पसंदि कयो जो साणनि पंहिंजे रज़ा जो सौदो कयाई। सुबुह धारे जॾहिं दुश्मन पंहिंजे मनसूबे जी तकमील करणु चाही तॾहिं खेनि ख़बर पई त बिस्तरे ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पर हज़रत अली अलैहिस्सलाम जिन आरामी आहे। उन खां पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम 3 ॾींहं मके में रहियो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जिन वटि रखियल माण्हुनि जो अमानतूं खेनि मोटाए बैत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़वातीन खे साण करे केतिरनि ॾींहंनि जो पैदल पंधु करे मदीने पहुतो। उन मां बख़ूबी जो अंदाज़ो थी वञे थो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सभिनी खां वधीक हज़रत अली अलैहिस्सलाम जिन ते एतमाद हो। मदीने अचण खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बहुक्म ख़ुदा पंहिंजे लुख़्ते जिगर फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहि जिन जो अक़द हज़रत अली अलैहिस्सलाम सां करे छॾियो। रसूल ख़ुदा पंहिंजे धीउ खे इंतिहाई अज़ीज़ रखंदा हुआ ऐं जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हिन मुअज़्ज़िज़ धीउ सां मनसूब थियण जो शरफ़ हासिलु करण लाइ हिकु ॿिनि ॼणनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिमत करे अहिड़ो इज़हार बि कयो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि जे ख़्वाहिश खे रद्द कंदे चयो फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहि जो अक़द ख़ुदा जे हुकुम खां सवाइ न थींदो। हिजरत जे पहिरीं साल ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम खे उन इज़त जे लाइ मुंतख़िब कयो। इहा शादी तमामु सादगीअ सां थी ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम पंहिंजी ज़रिए विकिरो करे महर अदा कई जेका 117 तोला चांदीअ खां वधीक न हुई। हज़रत अली अलैहिस्सलाम हज़रत फातिमा सलामुल्लाह अलैहा जिन जी घरेलू ज़िंदगी बेमिसाल हुई। दुनियावी आसाइश खां परे महिनत ऐं मशवक़त सां गॾु दिली इत्मीनान मोहबत ऐं एतमाद जी लिहाज़ सां संदसि घर हिकु जन्नत बणियल हुयो। हज़रत अली अलैहिस्सलाम सुबुह जो मशकीज़ो खणी यहूदियुनि जे बाग़ खे पाणी ॾियणु वेंदो ऐं शाम जो जेका मज़दूरी मिलंदी हुई उहा घर खणी ईंदो हुयो। फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहि चकी पीअण सां गॾु घर जा समूरा कम पंहिंजे हथनि सां सरअंजाम ॾींदी हुई। मदीने में अचण खां पोइ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दुश्मननि आराम सां विहण न ॾिनो ऐं मके में मौजूदु सभिनी पोइ लॻनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं। किन खे क़त्ल किन खे क़ैद कयो वियो, किन खे क़त्ल किन खे क़ैद कयो वियो। न सिर्फ़ु एतिरो पर वॾे हथियारबंद फ़ौज तयारु करे दुश्मननि मदीने ते चढ़ाई कई। उन मौक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़र्ज़ु हो त हू मदीने वारनि जी हिफ़ाज़त कनि जो इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि में बि संदन मदद ऐं नुसरत कई हुई। उन करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़ैसिलो कयाऊं त दुश्मननि सां मदीने खां ॿाहिरि मुक़ाबिलो कजे। वचन बिना हथियारनि जे सिर्फ़ु 313 माण्हू हुआ जिन खे साण वठी पाण मदीने मां निकिता ऐं इस्लाम जी पहिरीं जंग बदर लॻी। उन जंग में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौटु उबैदा बिन हारिस इब्न अबू अब्दुल मुतलब शहीद थियो। हज़रत अली जिन जी उमिरि उन वक़्तु 25 साल हुई।
ऐं उहा संदनि ज़िंदगीअ जी पहिरीं जंग हुई। पर जंग जे फट जो सहरो संदनि सिर ते ई रहियो। जेतिरा मुशरिक क़त्ल थिया उन्हनि खां अधु मुशरिक मौला जे इस्लाम मरिया। उन्हनि खां पोइ अहद, खंदक, ख़ैबर ऐं हुनैन जहिड़ियूं वॾियूं जंगुनि में मौला अलैहिस्सलाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु रही बहादुरीअ जा अज़ीम जोहर ॾेखारिया। ऐं समूरनि जंगुनि में अलमबरदारी वटि न रही। केतिरियूं ई अहिड़ियूं जंगियूं बि थियूं जिन में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम खे अकेलो मोकिलियो ऐं हिन अकेले में फतहियूं हासिलु कयूं। हज़रत अली अलैहिस्सलाम कॾहिं बि दुश्मन जे लाश जी तोहीन न कई, दुश्मन जे ॿारनि ऐं औरतुनि ते हथु न खयो ऐं कॾहिं बि माल गनीमत ॾांहुं रुख़ न कयो। जहाद खां सवाइ अली अलैहिस्सलाम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ां अहदनामो ऐं तहरीर करण जी ज़िम्मेवारी बि सर अंजाम ॾींदो। ऐं क़ुर पाक जे लिखियल अजज़ा जिन अमानदार बि अली हो। संदनि तबलीग सबबि सॼो यमन मुस्लमान थियो। ऐं सूरह बरात जे नुज़ूल बहुक्म ख़ुदा मुशरिकनि खे उन जे आयतुनि ॿुधाइण लाइ बि हज़रत अली अलैहिस्सलाम खे मुक़ररु कयो वियो। इहे ई सबबु हुआ जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कॾहिं फरमाईंदा हुआ त अली अलैहिस्सलाम मूं मां ऐं आऊं अली अलैहिस्सलाम मां आहियां। कॾहिं फरमाईंदा हुआ त आऊं इल्म जो शाइरु आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। कॾहिं फरमायाऊं तव्हां सभिनी में बहितरीनु फ़ैसिलो करण वारो अली आहे। कॾहिं फरमायाऊं अली अलैहिस्सलाम खे मूसा या निस्बत आहे जेका हारून अलैहिस्सलाम खे मूसा अलैहिस्सलाम सां हुई। कॾहिं वरी इहो फरमायाऊं त अली अलैहिस्सलाम जो मूसा जो तइल्लुक़ु आहे जेको रूह जो जिस्म सां या सिर जो बदन सां हूंदो आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हज़रत अली अलैहिस्सलाम सां मोहबत जी इंतिहा इहा आहे जो मुबाहिले में हज़रत अली अलैहिस्सलाम खे पंहिंजो नफ़्स क़रार ॾिनाई ऐं ग़मे गदीर में ऐलान करे छॾियाई त जंहिंजो आऊं मौला आहियां तंहिंजो इहो अली मौला आहे। हिजरत जे 10 सालनि बैदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रहलत कई त उन वक़्तु बि हज़रत अली अलैहिस्सलाम खे पंहिंजे वेझो रखियाऊं ऐं खेनि वसियतूं कयाऊं। जंहिं वक़्तु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रूह जिस्म खां जुदा इख़्तियार कई तॾहिं बि हज़रत अली अलैहिस्सलाम जो हथु संदनि सीने मुबारक ते रखियलु हो। हज़रत अली अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तजहीज़ ऐं तकलीफ़ुनि जो मुबारक रखिया जिन जे तजहीज़ ऐं तकलीफ़ुनि जो इंतिज़ाम कयो ऐं खेनि लहद में बि पंहिंजे हथनि सां लाथो। उन फर्ज़ जे अदायगीअ खां पोइ ख़बर पई त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जानशीनी बाबति फ़ैसिलो कयो वियो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम मुस्लमाननि में ख़ाना जंगी थियण जे ख़िदजे सबबि न सिर्फ़ु सब्र सां ख़ामोशी इख़्तियार कई पर इस्लामी मफ़ाद ख़ातिर मुश्किल हालतुनि में सलाहूं ॾियण वारो फ़र्ज़ अदा कयो ऐं ख़ामोशीअ सां दीन जे इल्मी ख़िज़मतुनि खे ज़ोर शोर सां जारी रखियो। तवील ख़ामोशीअ खां पोइ जॾहिं मुस्लमाननि सन 35 हिजरीअ में इस्लामी ख़िलाफ़त जो मनसब हज़रत अली अलैहिस्सलाम खे पेश कयो त पहिरीं हिन इनकार कयो पर पोइ जॾहिं मुस्लमाननि जो इसरार वधी वियो त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन ख़िलाफ़त क़बूल कई त आऊं क़ुर ऐं सुन्नत ते अमल कंदे कंहिं सां बि रियात न कंदुसि। हज़रत अली अलैहिस्सलाम ख़िलाफ़त संभाली त ज़मानो संदसि ख़ालिस मज़हबी सुल्तनत खे बर्दाश्त करे न सघियो। बनु उमया ऐं ॿिया केतिरा ई कबीला पंहिंजे इक़्तिदार खे ख़तरे में ॾिसंदे संदसि ख़िलाफ़ बग़ावत करणु लॻा जंहिंजे नतीजे में जमल सफ़ेन नहरवान जूं खूनरेज़ जंगियूं लॻियूं। हज़रत अली अलैहिस्सलाम तमामु जुरियत ऐं बहादुरीअ सां जंगियुनि खे मुंहुं ॾिनो पर उन्हनि जंगियुनि सबबि हज़रत अली अलैहिस्सलाम आहे
उहे सलाहूं न आणे उहे इस्लाहूं न आणे सघियो जेके हिन आणणु चाहियूं ॾे। मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजे ख़िलाफ़त जे मुख़्तसिर वक़्त में 3 अहम जंगियूं विड़ियूं। पहिरीं जंग जमल जेका नाक़सीन बैयत तोड़ींदड़नि जे पारां थी, ॿी जंग सफ़ीन जेका कास्तीन हक़गा मुनरफ़ थींदड़नि तरफ़ां थी, टी जंग नहरवान जेका मारफीन ख़ारजिन ऐं हक़ खां परे थींदड़नि पारां थी।